शदाद कोट समेत गिरदोनवा में अमन अमान का मसला शिद्दत अख्तियार कर गया। रात तो रात, मगर अब शहरी दिन की रोशनी में भी पुलिस के नाक के नीचे लुटने लग गए। शहर के मुख्तलिफ मकामात के 10-10 के कदम पर वाक़ पुलिस चौकियाँ होने के बावजूद शहरी अपने घरों के सामने और कारोबारी मराकज़ के अंदर से गन पॉइंट पर लुट रहे हैं, मगर पुलिस इंतज़ामिया का कहीं कोई अता पता नहीं। जाथे वन तो बदअमनी आहे, कॾहिं कंबो महला में लूट मार थिए थी, बल्कि असांजे चौंक जे अॻियों बि ॿ चकर फुर थी वई आहे। नज़ीर शेख जेको सौदे जो दुकानु आहे किरयाने जो, बहरहाल वॾो दुकानु आहे, हींअर 3-4 लख फुरे वियुसि, वरी ॿीहर बि 3-4 लख फुरे, हालांकि चौंक आहे ऐं मोबाइल बि उते बीठी हूंदी आहे, रेगुलर बि मोबाइल जी ड्यूटी आहे ऐं पुलिस वारी जी बि ड्यूटी आहे। पोइ बि हिते माना शहर में अमन कोन आहे, सफ़ाई सां गॾोगॾु अमन बि कोन्हे ऐं न का हदूद आहे, न का शइ आहे। सो कंबर ऐं शदाद कोट जे जेके अमलदार आहिनि, वॾा ऑफिसर आहिनि, जिन्हनि जे हथ में इहो कमु आहे, ऐं बहितर ईअं आहे जो उहे अगरि कोशिशि कंदा त इहे बदअमनी बि न थींदी, न फुर थींदी, ऐं ख़ासि करे हिन रमज़ान जे महीने में ऐं फुर लूट बि अरूज ते आहे। छो त अवाम हर उन लम्हे ते तव्हांखे आगाह त तव्हां पाण खे पाण कयो, पर पोइ बि तव्हांखे अवाम थी ॿुधाए त बाबा हीअ शइ हिते ग़लति थी हले, इन जी का कुझु त हल त हुजे न। ऐं तव्हांखे पघारियूं हर शइ जेके गाॾियूं आहिनि ऐं इन शइ जे लाइ तव्हांखे मुक़ररु कयो आहे त पुलिस का है फ़र्ज़ मदद आपके जैसे भी हो हालात। जबकि SSP ज़िला कंबर शदाद कोट की जानिब से रमज़ान मुबारक के बाबरकत महीने में कोई फुल प्रूफ प्लान न होना शहरियों के लुटने का सबसे बड़ा वजह है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदाद कोट।